अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो माशूक़ अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। मां शहदाद कोट जे कुब्बू बस स्टैंड ते वाक़िअ इमाम बारगाह में साईं यासीन शाह सां गॾु मौजूदु आहियां ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि फौरी तौर ते जेको सहाफ़ियुनि खे छाजे लाइ घुरायो आहे ऐं छा मामिलो आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम आयो। साईं, सभ खां पहिरियों तव्हां इहो ॿुधायो त छा मसइलो आहे, छाजे करे घुरायो? हीअ अमर तव्हां सां गॾु वेठी आहे, छा मामिलो आहे? हाँ, हीअ अमर साईं नालो हिनजो गुलशन आहे। हीअ मुमताज़ मस्तोई जी घरवारी आहे ऐं हिनजा पुट बि जेल में, हिनजो मुड़ुस बि जेल में आयो ऐं हीअ काफ़ी टाइम खां वठी रहंदी अब्दुल रहीम बिरोही मैंगल जे घर में हो ऐं हुनजा ॿ पुट बि शहीद थी आयो। अब्दुल रहीम बिरोही जेको ॿ नौजवान जेके पुट उनजा जेको आहे मस्तोई बिरादरी जेको इहो मामिलो जेको हले पियो, हीअ अमर जेको आहे त उहो मुमताज़ मस्तोई जी घरवारी आहे। मुमताज़ मस्तोई जी घरवारी आहे ऐं जेको शहबाज़ जान मैंगल हुयो अब्दुल रहीम जो पुट, उन जी ससु आया। हे पंहिंजी नानी वटि जेको रहंदी हिकु ॿ टे सालनि जा मसाला हुनजा हलंदा न हुया, पाण में असांखे ख़बर इहा हुई आहे, पर असांजे में वास्तो कोई बि न हुयो। जीअं हिन जा पुट मरी विया तीअं असां हिन ॾे ॿ टे दफ़ा वियासीं। संगती जो शहर जो आयो, दुख सुख में हिकिड़े भेरे फ़ोन कई हुन मुंहिंजो दोस्त आहे सिकंदर मंगसी आज़मानी शाहन जो, पोइ उन मूंखे चयो हलूं रहीम ॾे, हुन सां मिलूं हली यार, काफ़ी टाइम थियो आहे। मूंखे फ़ोन कई साईं, मां हल त हलूं था। हुते वियासीं त असां 8 अमर हुते हिन घर में हुई आहे। असां ॿार दर ते बीह रहियासीं त यार अॻे त ॿार बचा न आहिनि। साईं अब्दुल्ला जेको आहे मास्तर आहे, उन जे घर में हुयो। उहो अकेलो घर हूंदो आहे, छड़ो आहे वीचारो हुयो। चई न बाबा तव्हां हलिया, चयो न आहे माई केरु आहे? चई माई बाबा हीअ मुंहिंजे पुट जी ससु आया, सो हिन सां मुंहिंजी घरवारी जेको आहे न विड़ी हिनखे जेको आहे न पादर हणी मुका हणी। शहबाज़ जी अमड़ जेका हुई उहा शहबाज़ जी अमड़ आहे, हिनखे कढी छॾियईं ॿाहिरि, इहो मुंहिंजी घरवारी हो ऐं हिनखे का शइ ॾिनी अथई आहे, सो हीअ हिते आहे। पोइ हाणे छा थो करे हिनखे, चई सोचां त हिनखे काॾहें कढां आयो, जेकॾहिं तव्हां हिनखे रहायो त यार ॾाढो मुंहिंजा भलो थी वेंदो। मतिलबु तव्हांजा मसला वॾा आहिनि, असां ग़रीब आहियूं, सही आहियूं, इन मसइलनि में असांखे नाण बहितर आहे। पनाह तौरु तव्हां वटि रहण जे लाइ? पनाह तौरु, हा पनाह ॾिए थी। ॿ ॾियारा तव्हां हिनखे रहायो, 2 ॾींहंनि मां पंहिंजी घरवारी खे सेट करे वियो ऐं मां हिनखे वठी वेंदुसि। मां चयो बाबा न ईअं न आहे इहो, वठी भला कुलाड़ी सां मिल हली वियो अंदरि। कुलाड़ी सां अब्दुल्ला बि हुते हुयो, पंहिंजो तुनियो ऐं रहीम जो। हिन माई मूंखे वेठी आहे पलू भरायो, मूंखे पेरनि ते किरी पई, क़ुर मूंखे लाहे न, हिन क़ुर सके मूंखे पनाह ॾियो हुयो। मां चयो मर्द सिजाए करे हेॾी ॻाल्हि कोन्हे का, मां पंहिंजा वञा घर ॾे, मुंहिंजा घर वारा ॿिया बि आहिनि, हिकिड़ो मां न आहियां। मां हुन खां सलाह कयां आयो, जेकॾहिं सलाह थी त मां तोखे वरंदी ॾियां थो फौरन इहो, पोइ तूं खणी असां ॾे वठी अचां थो। पर मां सलाह कयां, ईअं मां कारवाई नथो कयां, मां नथो वठी वञा काई बि नथो कयां ॻाल्हि, तव्हां वटि भली हिते मौजूदु हुजे या। उन खां बाद मां आयुमि घर वारनि सां, मां सलाह कई घर जो, असांजो वास्तो कोई बि न, असां ग़रीब शरीफ़ आहियूं। इहो असांजा ॾाढा मसला कॾहिं थिया ई न आहिनि, इहो हिन जा वॾा मसला आहिनि पंहिंजा, जेको हलंदा 2-3 सालनि खां वठी इहो इहे कतल थी विया आहिनि। अञा अलाए छा थियो, तूं चरियो त न थियो आहे उनखे आणींदे माई खे, तूं झड़ेसि। मां वटि फ़ोन कयमि रहीम खे, मां बाबा असां घर वारनि मूंखे मनो कई आया, महिरबानी करे माॾे माई खे नाण त बहितर आयो। चई न साईं 2 ॾियारा तूं सब्र कर, क़ुर खे वञी हीअं कर फलाण कर। मां 2 ॾींहंनि में जेको मसलो थो कयां, मां माॾे नाण ॾियां थी। उहो तव्हांखे पनाह लाइ ज़ोर भरे तव्हां ॾे मोकिलियो? ज़ोर भरे, मूंखे ज़ोर भरे अब्दुल रहीम खे पाण रक्शे ते वठी आया चिंकी ते साईं। हो त माई वटि हिकिड़ो थेलो हुयो, थेले में कपिड़ा लटा हुयसि, इहो माई जा पेर घड़ा माई जा आया, माई खे क़ुर पाक साण हुयो। हाणे घणो टाइम तव्हांजे घर में पनाह तौरु रही आहे अॼु? तक़रीबन 3 महीना हिनखे पूरा थी विया आहिनि हिनखे। ऐं हाणे छा मामिलो आहे, तव्हां छा था चवणु चाहियो? माई शुगर जी मरीज़ बि आहे ऐं माई खे का शइ बि न हुई आहे, उहो बि अलाह खे बहितर आहे। मां हिनखे जेको आहे मुंहिंजो आहे, मां हिनजो दवा दारूं ॿियो टियों कयो आहे अलाह जे ख़ातिर इहो। ऐं उन खां बाद में माई जा हिन जा मां कुलाड़ी टोंड सां बि माई जा मटल आहिनि। इहो चई छॾियो मूंखे, मां ॿाहिरि वञा, मां हीअं कयां। तोखे मां कीअं छॾियां, तूं मूं वटि पनाह, तोखे को मारे हुजे, तोखे खणी वञे तोखे इहो, वरी पोइ मां छो टंगिजां हिते इहो। मां बहितर आहे, मां मालिकनि खे फ़ोन कयां, मां मालिकनि खे हिनखे चवंदो आहियां हिनखे बाबा इहो। मालिकनि खे कंहिंखे फ़ोन कई तव्हां? मूंखे फ़ोन कयो, अब्दुल जो नंबर बंदि आहे, उहो बंदि कयूं। वयमि चई पासरियूं भॻड़नि, इहो ॻाल्हाइण जहिड़ो न आहे इहो। अब्दुल्ला खे चयुमि, अब्दुल्ला चयो हाणे मां छा कयां। पोइ माई खे मां फ़ोन कयो, हुनजी घरवारी खे जेका दुरबी बी नाले आहे माई आहे, हुनखे फ़ोन कयुमि, उन सां राब्ते में आयुमि। इहो मां ॾोह त कोन कयो आहे, मूं वटि हेतिरो पनाह ॾींहं आहे, 2 ॾियारा 5 ॾियारा हफ़्तो या महीनो, हाणे सॼी ज़िंदगी त मां हिनखे पनाह कोन पंहिंजो। हिन जा भाइर या हिन जो जेको पंहिंजो जेको कहोल आहे उहे केरु आहिनि? पंहिंजा भाइर हिन जा मुंहिंजे ख़्याल में सुम्हणा आहिनि, माई चवे थी आहे। ऐं ॿिया जेके पुट अथसि उहे हिन मस्तु इहो, हुनजो पीउ मस्तु आहे साईं, इहो मुमताज़ हुयो। त मां हुनखे मां मूंखां वठी वञो, हाणे मां त ॾोह न कयो आहे, मां वटि जेको हूंदी पनाह में इहो। माई राब्ते में आई आहे, मां वठी ईंदीमांसि या। ऐं माई हिन वटि हिकु दफ़ो आई बि सही, पर माई हुन सां हुन माई सां ॻाल्हाइण लाइ तयारु बि न हुई आहे। ऐं कल्ह बि मां हिन सां ॻाल्हायो हुयो त माई चयो त अञा मूंखे 15 ॾींहं महीनो छॾियो हिते। मां ॾींहं बि ताला हणी दर खे वेठो आहियां, वञा थो काॾहें बि कोन थो वञा थो बि, मां हिनखे तालो वञा घर सॼे घर बंदि थो कयां इहो। मूंखे भउ आहे सुभाणे को निकिरी पए त तव्हां मूंखां वठंदव त माई। हाणे तव्हां चवणु छा था चाहियो, जेको आहे हीअ अर्जेंट तव्हां जेको मीडिया खे घुरायो आहे, छा था चवणु? हाणे चवणु इहो चाहियूं था त हिन माई खे मां हुनखे घुरायो, माई हाणे आई, माई दुरबी बि आहे, हाणे बि दुरबी माई आई आहे।
हिन सां मुंहिंजी भेण वठी आई, हिन खे चऊं असां गॾिजी हल असां, हिन जो मां तव्हां सां न रहंदुसि, हिकु शर्त सां रहंदुसि मां, त मां साफ़ बि घुरायां DSP घुरायां, ऐं उते मूंसां तव्हां एग्रीमेंट कयो हुयो त मूंखे को ख़तरो जेको थियो तुंहिंजा ज़िम्मेवार तव्हां हूंदो। माई चयो मां अहिड़ी एग्रीमेंट सां कोन कंदसि, या तूं असां ईअं हल, या मूंखे चई तोड़ अमानत आया तूं असांखे खणी उते पुॼाए। मां ईअं कीअं कंदुसि पर माई खे खणी ॿियां, तव्हां त हले थी ठीकु आहे, नथी हले त मां कानूनी कमु कंदुसि, मां DSP खे घुराए साफ़ बि घुराए मां पुलिस जे हवाले कंदुसि इहो, कि पुलिस जे हवाले कंदे तूं ज़िम्मेवार तूं आहे, असां तोसां असां कंदासीं, ॼाणींदासीं। मूं वटि रिकार्ड मुंहिंजी मौजूदु आहे माई जी, आहे जेका रूबरा ॻाल्हाए अथई ऐं जेको फ़ोन ते मूंसां ॻाल्हाए अथई इहो, त मां मूंखे धमकी न ॾियो, मां जेको चङाई कई आहे, चङाई जी मार ते तव्हां मूंखे मारियो था, मां शहीद आहियां, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का आहे, भली तव्हां मूंखे मारे वञो हुयो, बाक़ी मां तव्हांखे ईअं तव्हां त हले थी, हा तव्हां वटि हले थी बिस्मिल्लाह, तव्हां हलो वठी वञो थियो, जे तव्हां वटि नथी हले ईअं मां कंहिंखे मां सवाइ पुलिस जे, पुलिस कानूनी आयो चई पुलिस बि असांजी पंहिंजी आहे, उहा ईंदी हीअं कंदी 2 कलाक जेको आहे 2 घंटनि ताईं तूं हुनखे न चाढ़, 2 घंटनि खां पोइ तूं भली साफ़ बि घुराए पुलिस खे ॾे हिते हो, उन जे करे तव्हांखे मां तकलीफ़ ॾिनी आहे, त हाणे तव्हां वटि रिकॉर्ड पंहिंजो पाण माई कराईंदी आहे जेको हिन जो हालत आहे, ऐं DSP खे बि तव्हां महिरबानी करे घुरायो, माई खे उनजी कस्टडी कयो हुयो, त जेको असां कोई ॿार लहे, असां ग़रीब आहियूं, असां झड़नि न आहियूं मोबाइल सां। जीअं त नाज़रीन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, साईं यासीन शाह जो चवणु इहो आहे त जेको आहे त हीअ औरत जेका मौजूदु आहे हिते, हीअ जेको आहे त मुमताज़ मस्तोई जी घरवारी आहे, जेको गुज़िरियल काफ़ी महीननि खां वठी जेको आहे साईं वारनि वटि पनाह तौरु जेको आहे हिते रहे पई, ऐं जेको आहे हिते हीअ अमड़ मौजूदु आहे। हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अमड़ हीअ जेके मामलात पैदा थिया, तव्हांजो जेको ॼातिरो हुयो शहबाज़ ऐं उनजो भाउ जेको आहे त उहो तव्हांजे जेको आहे पुटनि जे ऐं तव्हांजे मुड़ुस जे हथां जेको आहे क़तलु थी विया, ऐं हीअ मामलात सभु जेको आहे त चयो वञे थो मुबैना तौर ते जेको आहे इहे सभु तव्हांजो जेको आहे पंहिंजो को मामिलो हुयो अलाए छा उन जे करे थियो, ऐं तव्हां जेको आहे त साईं वटि जेको आहे त काफ़ी अर्सो पनाह में रहियो, हाणे छा मामिलो ऐं जेको साईं ॻाल्हि करे पियो उन में केतिरी सदाकत आहे? सर अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे पुटनि कोन मारियो आहे, इन्हनि जी पंहिंजियूं अलाए कंहिंसां दुश्मनियूं हुयूं, सम्झी, पोइ मूंखे हिननि हाणे मारे कुटे घर मां मुंहिंजी तव्हांजो नालो हमेशा आहे? मुंहिंजो नालो गुलशन नालो आहे, मां टीचर आहियां PhD, 2019 में मां रिटायर थियमि, सम्झी। पोइ न मुंहिंजे हिन ॼाटे मुंहिंजी जाइ बि ख़बराई, दुर्बी बि मूंखे मारींदी कुटींदी, हाणे बि मूंखे मारे कुटे कढे थी, तुंहिंजे पुटनि मारियो आहे, मुंहिंजे पुटनि न मारियो, हिन जी दुश्मनी ॿियनि सां हुई, नालो मुंहिंजे पुटनि जो ॾिनई, हाणे बि मूंखे पेरे उघाड़े मथे उघाड़े कढई, न मूंखे मानी न पाणी मूंखे ॾींदी थी, मुंहिंजे मथां तेज़ाब बि हारे पई, इन विच में बि मुंहिंजी संभाल न लधई। साईं जन मूंखे पंहिंजे पैसा, पुट सिराज मूंखे दवायूं वठी पोइ ॾे, हर ॻाल्हि शुगर जी मां मरीज़, इन्हनि जूं एतिरियूं मुंहिंजे मथां महिरबानियूं आहिनि जो अलाह साईं परवरदिगार हिन खे ख़ुशि रखंदो। हीअ माई मूंखे मारणु चाहे थी, मूंखे हिन खां ख़तरो आहे, मां इन ॾे कॾहिं न वेंदसि, मुंहिंजा 5 बच्चा आहिनि, मां पंहिंजे बच्चनि ॾे वञणु चाहियां थी, मुंहिंजा बच्चा कराची में जेल में आहिनि, मुंहिंजियूं न्याणियूं आहिनि, सुभाणे उहो कराची खां ईंदियूं, मां पंहिंजी धीअनि ॾे वञणु चाहियां थी, बाक़ी ग़लति आहे, मुंहिंजे पुटनि कॾहिं न मारियो आहे, कॾहिं उन्हनि कुकड़ जो चूरो बि न मारियो, त हे 2 क़त्ल कीअं कंदा? अमीर तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, तव्हांजे पुटनि जेको आहे त शहबाज़ या उनजे भाउ खे कोन मारियो आहे, पर जेको हीअ जेके मामलात जॾहिं हलनि पिया, तव्हां पाण कोर्टुनि में पेश थी पंहिंजे मुड़ुस ऐं पंहिंजे पुटनि ख़िलाफ़ पिटिशनर थिया आहियो, उनखे जेको आहे चिकताण कराई, ऐं हेॾा सारा जेके मामला बुनियादी तौर ते ऐं चयो वञे थो तुंहिंजी बुनियादु तव्हां ई हुयो, तव्हांजी जेका पैसा रिटायरमेंट जा या ॿिया मिल्कियतूं जेके मामलात हुया उहे हुया, ऐं उन में केतिरी सदाकत आहे? हिनमहिल जेको तव्हां सां जेके अॻु में तव्हांजा सॼण हुया, हिनमहिल तव्हांजा मुख़ालिफ़ ऐं दुश्मन बणियल आहिनि, ऐं तव्हां वधीक छा चवंदो हिन ते? सर इन्हनि मूंखे न जी ॿुधो पिया, जेको आहे त दुर्बी बि जेका शहबाज़ मेंगल जी जेका आहे त अमड़ आहे, जेका काफ़ी अर्सो पंहिंजे पुटनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहदाद कोट जे कोटमोड़ी चौक ते ऐं हमेशह एहतिजाज कंदे नज़र आई, ऐं आख़िरकार जेको आहे त शहदाद कोट जी पुलिस कराची में जेको आहे त मुखबिरी ऐं रेड करे उते जेको आहे त मुमताज़ ऐं उनजे पुट खे जेको आहे त उते गिरफ़्तार करे खणी शहदाद कोट जी अदालत में पेश कयो, जेके हिन महिल जेको आहे त कोर्ट में जो उनजो केस हलंदड़ आहे, ऐं वधीक अमड़ सां ॻाल्हि ॿोल कयूं। जी अमड़ सर हुननि मूंखे भउ ॾिनो त तुंहिंजा पुट सां मारींदासीं, पोइ शहबाज़ आहे, रहमान आहे, दुर्बी बि जने इहे ताला ॾेई छॾींदा, मूंखे पंहिंजनि सां मिलण बि न छॾींदा, अलाए कहिड़ा माण्हू घुराए अचनि पिया, तुंहिंजा पुट सां हाणे मारींदासीं, पोइ ज़ाहिर मूं हुन पंहिंजी धीउ वटि रहे, मुंहिंजा पुट मां चयो माराए थी तूं, हाणे बि मूंखे धमकी बि ॾेई वई आहे, सो इन लिहाज़ सां मां पंहिंजी धीउ वटि रहां पई, मुंहिंजा पुट माराए पई, मुंहिंजे पुटनि कोन मारायो, बच्चा ऐं भाउर कॾहिं दुश्मन न थींदा आहिनि, भाउर बि न अगवा कराईंदा आहिनि, न पुट अगवा कराईंदा आहिनि, हिननि मूंखे पंहिंजे बच्चनि जी धमकी घणे खां घणी दुर्बी बि ॾिनी, शहबाज़ रहमान ॾिनी, ऐं रहीम मूंखे ॾिनी त तुंहिंजा पुट कातल हिते खून ॾिसंदी दर ते, उन भउ खां मां औरत थी भउ थियो मूंखे त मुंहिंजा पुट हे माराईंदा,
मां उन भउ खां बाक़ी हिननि हाणे जेको मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे, जेकी शुरू कोठी जायूं खाधऊं पैसा खाधऊं, हिन महिल बि ऐसे छो आहे लाड़काणे जो आहे नालो बि जेको अॻ में हिते मौजूदु एसएचओ हुयो उहो ई आहे? न बाबा अख्तर अबड़ो, गुलाम मुस्तफ़ा खोसो, ज़ुल्फ़कार ओढियो। अच्छा ज़ुल्फ़कार ओढो, हा। ज़ुल्फ़कार ओढो जी, ओढाणो उहो हुयो। पोइ इहो छा हिननि मूंखे धमकी ॾिनी त तुंहिंजा असां पुट मारींदासीं। पोइ मां औरत थी मजबूर थी वियमि। मां चयो ज़ाहिर हाणे मुंहिंजा पुट मारीनि था, अगवा जो केस अची तूं कर, पंहिंजे पुटनि ते बि पंहिंजे भाउरनि ते बि कर। मां चयो मुंहिंजा बच्चा ऐं भाउर मूंखे कॾहिं अगवा न कंदा, की न त तुंहिंजा पुट असां माराईंदासीं। हिननि जी ॿियनि सां दुश्मनी ठोके मुंहिंजे भाउरनि ऐं पुटनि ते इल्ज़ाम हयूं, सम्झी। पोइ इहो दुर्बी बि हाणे मूंखे पेरे उघाड़े मथे उघाड़े, न मानी न टुकुर मुंहिंजे मथां तेज़ाब पीआरे काको वठी आई। त हिन खां पैसा मुंहिंजा 20 लख रहियल हुयसि, अॻ में 50 लख वरितई, 20 लख हाणे वठी मूंखे ॿिए ॾींहं ते घर मां कढी छॾी। हा न, मां बीमार थी वियमि। सर अब्दुल्ला मूंखे खणी वियो डॉक्टर ॾे, मूंखे मलेरिया थी वई, तेज़ाब हारे मुंहिंजे मथां चढ़ी बीह रही। त मां चयो मुंहिंजा पैसा तूं मूंखे त ॾे न, अची छा ॾे तूं मुंहिंजा पुट। मां चयो मुंहिंजे पुटनि न मारियो आहे, मुंहिंजे पुटनि मुंहिंजे मुड़ुसनि मुंहिंजे भाउरनि न मारायो आहे, न मूंखे उन्हनि अगवा कयो आहे। मां उन्हनि जे अॻियां कुझु न पई करे सघां, उन्हनि जे हुन में कस्टडी में हुयमि। अब साईं वो जीअं रन पई करे, जीअं माना मेंगलनि जे कस्टडी में तव्हां हुयो? हा जी बिल्कुलु। हो जीअं मूंखे चवनि पिया ऐं मूंखो रिकॉर्ड करायऊं त तूं चइजांइ त शहबाज़ जा खूनी इहो इम्तियाज़, इजाज़ ऐं मुमताज़ आहिनि, सम्झी। मां चयोमांसि न मुंहिंजा उहे न आहिनि, की तूं मोबाइल में रिकॉर्ड कर आहे। मां चयो जॾहिं मुंहिंजो कयो ई न आहे त मां कीअं चवां। चयो त उन्हनि अगवा करायो। मां चयो उन्हनि बि अगवा न करायो आहे। सुबुह जो बि तालो ॾेई हली वञे, शाम जो बि तालो ॾेई हली वञे, न मूंसां कंहिंसां ॻाल्हाए। हाणे त वरी मूंसां अहिड़ो कयईं जो मूंखे मानी टुकुर बि न, ऐं मूंखे ज़हर बि पीआरे पई। मूंखे हिन खां भउ आहे, मां कॾहिं बि हिन ॾे न वेंदमि। मुंहिंजा बच्चा आहिनि, मां पंहिंजे बच्चनि ॾे वञणु चाहींदसि। तव्हांजो मुड़ुसु जेको मुमताज़ हुयो, जेको उन खां तव्हांजी तलाक थी हुई या तलाक तव्हांजी नाहे थी अञा? न बसि हो कोर्ट में हुई। मां चवां पई वठां थी तलाक, पर हे मसइलो जो थी पियो त पोइ हिते अध में कमु रहिजी वियो। मामलो पेंडिंग में रहियो उहो तव्हांजो? जी जी। हींअर तव्हांजो छा मुतालबो आहे? मुंहिंजो इहो मुताबिक़ त मुंहिंजा बच्चा मुंहिंजा भाउर बेकसूर आहिनि, उन्हनि कॾहिं न मारियो आहे, ऐं मूंखे दुर्बी बि मां वॾो ख़तरो आहे। हाणे बि साईं के घर में धमकियूं ॾेई वई आहे। हे इज़त वारा माण्हू चई मां तोखे ॾिसंदी साईं, हाणे मूंखे गिले खणी पई वञे। ॿार जी छोकिरा बीठा आहिनि, असांजी अमानत आहे। मां चयो छाजी मां तुंहिंजी अमानत आहियां, हा न। मुंहिंजा न बचन कयो आहे। तव्हांजा असुल जेको तव्हांजा भाइर ऐं तव्हांजा पाण कहिड़ी ज़ात सां तव्हां वाबिस्ता आहियो, ऐं तव्हांजा भाइर उहे कहिड़ा आहिनि, केरु आहिनि, जेको आहे किथे रहंदा आहिनि? ज़ुल्फ़कार आहे, फोटे खान जो पुटु। फ़हीम आहे मुंहिंजो भाउ, कराची में कोर्ट में आहिनि, वो हिते कराची में। तव्हांजे वाल साहब जो नालो छा आहे? फोटो खान। फोटो खान, हा जी सुबसी जा उहो आहे। पोइ बजाए क तव्हांखे तव्हांजे भाइरनि जे हवाले करण जे, उन्हनि जे हवाले छो कयो वञे, या उन्हनि जे तव्हां वञणु छो था चाहियो, या जेको उहे तव्हां खां छो था घुर कनि त तव्हां असां सां गॾु हलो? सर हाणे मूंखे ख़तरो आहे न, मूंखे हिननि मां भउ आहे। माई मूंखे माण्हू घुराए मूंखे माराए पई। तव्हां पंहिंजे भाउ ज़ुल्फ़कार ऐं फ़हीम ॾे वञणु चाहींदव? मां पंहिंजे बच्चनि ॾे वञणु चाहींदमि। हा, मुंहिंजो जेको इम्तियाज़ आहे, इजाज़ आहे, मुंहिंजियूं न्याणियूं आहिनि, मां पंहिंजे उन्हनि ॾे वञणु चाहियां थी रज़ा ख़ुशी सां। हाँ, जीअं त नाज़रीन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जेको आहे त ही हिकिड़ो ट्विस्ट अची वियो आहे जेको आहे मामले में। जेको आहे ॿिटो क़तल जेको थियो हुयो, 2 क़तल थिया हुया, 2 नौजवान भाइर शदात कोट में ॾींहं ॾिठे जेको आहे त क़तल कया विया, जिन जो इल्ज़ाम जेको आहे त मुमताज़ ऐं उनजे पुटनि जे मथां, जेको आहे मुमताज़ मस्तोई, उनजे पुटनि जे मथां हयो वियो, ऐं पुलिस उनखे गिरफ़्तार करे हिन महिल उहा केस जेके हलनि पिया कोर्टनि में। पर हिन दौरान जेको आहे, हिननि ॾींहंनि में अॼु जेको आहे त जेको मुमताज़ मस्तोई जी जेको आहे त घरवारी हुई, ऐं उन जेको आहे इहो बयानु ॾिनो आहे तव्हां सभिनि जे साम्हूं त मूंखे यरगमाल कयो वियो हुयो, पैसनि जी लालच में मूंखे घर में रखियो वियो, ऐं जेको आहे त मुंहिंजे पुटनि ऐं मुंहिंजे मुड़ुस जे मथां कूड़ो क़तल जो जेको आहे इल्ज़ाम लॻायो वियो आहे, जेके सरासर बेगुनाह आहिनि। ऐं हाणे ॾिसण जी ज़रूरत इहा आहे त SSP कंबर शदात कोट हिन सॼे मामले जी जांच करे आया जेको आहे त कहिड़ी ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे, उनखे ॾिसण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं उन खां अलावा हिकु आम शहरी जे DSP शदात कोट, SHO A सेक्शन शदात कोट जी ज़िम्मेवारी बणिजे थी हिकु शहरी खे तहफ़ुज़ फराहम कनि, ऐं जेको आहे त हीअ साईं जन वटि जेका औरत पनाह में हुई, ऐं उन्हनि खे जेको आहे तव्हां वठी वञण जी जेकी ॻाल्हि कई वञे थी, ऐं ज़ोर ज़बरदस्ती धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं, ऐं इनखे जेको आहे त ॾिसण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं जेको आहे हिकु आम शहरी हुजण जे नाते हिनखे तहफ़ुज़ फराहम करणु रियासत जी ज़िम्मेदारी आहे। ऐं जेको आहे त मुंहिंजो YouTube चैनल आहे माशूक खोसो नाले सां, ऐं वधि खां वधि उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले खां, इनखे लाइक कयो, फॉलो कयो, कमेंट कयो, जीअं सभु त जेके अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। वॾी महिरबानी।